अस्सलाम वालेकुम नाज़रीन, KTN न्यूज़ में भलीकार आऊं आहियां रोशनी मेमन ऐं मां काज़ीर आबेद। नाज़रीन, सब खां पहिरीं अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं। इरसा चेयरमैन जी मुक़ररी वारे मामले ते नून लीग ऐं पीपल्स पार्टी पहिरियों ॿीहर आमो साम्हूं थी वियूं आहिनि। अवां ॿुधनि त पीपल्स पार्टी जा कर्ज़ी नाहियूं आइनी उहिदा हुकूमत सां सहकार करण लाइ ॾिना आहिनि। राणा सनाउल्लाह चयो आहे त इरसा चेयरमैन वारो मामिलो मीडिया में आणण बदिरां पीपी खे असां सां ॻाल्हाइणु घुर्जे हा। इरसा जे कानून में लिखियलु आहे त चेयरमैन जी मुक़ररी ते सूबनि सां मुशावरत कई वेंदी, शाहजहा मरी चयो आहे। बिल्कुलु नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदासीं त शाहजिया मरी चयो आहे कानून न बि हुजे तॾहिं बि इतिहादनि सां मुशावरत करणु घुर्जे हा। शाहजिया मरी जो इहो चवणु आहे त नून लीग पीपल्स पार्टी जो वोट मुफ़्त में वठणु चाहे थी। नून लीग इहो समझे थी त संदन हर गैर कानूनी कम में साथ ॾींदासीं त पोइ हू अहमकनि जी जन्नत में रहनि था। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। इरसा चेयरमैन जी मुक़ररी वारे मामले ते नून लीग ऐं पीपल्स पार्टी पहिरियों ॿीहर आमो साम्हूं थी वियूं आहिनि। अव्हांखे ॿुधाईंदासीं त नून लीग जे राणा सनाउल्लाह चयो आहे पीपल्स पार्टी जा कर्ज़ी नाहियूं आइनी उहिदा हुकूमत सां सहकार करण लाइ ॾिना आहिनि।